झूलेलाल। अचो त अॼु सिखूं मास्क घर में कीअं ठाहिजे। छो जो कोरोना जी वबा अहिड़ी आहे जो आसानी सां वञणी कोन्हे ऐं असांखे हाणे मास्क जी ज़रूरत हर वक़्तु पवंदी, हर जॻह पवंदी। अचो त पंहिंजे ई घर में पंहिंजनि ई पुराणनि ऐं काटन वारे कपिड़नि सां मास्क ठाहिण जो सवलो तरीक़ो सिखूं। सभ खां पहिरें को रसीअ जो टुकड़ो, डोर या साटन पट्टी या जेको तव्हां वटि अवेलेबल हुजे उहो हिन साइज़ ताईं खणी वठो ऐं पंहिंजी गिची में पाए रखो। उनखां पोइ हिकु पंहिंजो पुराणो कुर्तो जेको काटन जो हुजे, शर्ट हुजे, टी शर्ट हुजे, सभु हलंदी। उनजी आस्तीन तव्हांजे वॾे कम जी आहे, उनखे कटणो आहे। ही मूं पंहिंजे कुर्ते जो आस्तीन जो हिकु हिसो कटे रखियो आहे। सबके ख़बर आहे त हू हिन कंडीशन में थी वेंदो। हिन में पहिरें हिकु रसी टपाइणी आहे, अहिड़ी तरह ॿी रसी ॿई हिन जे विच में विझी टपाए सिधो करे वठंदासीं हिनखे ऐं रसियुनि जे छड़नि खे पकड़े हिनखे मथे ताईं खणी अचणो आहे। ॾाढो आसान आहे, थोरो सो बसि तव्हांजे ध्यान जी ज़रूरत आहे। रखे हिते हिन रसीअ खे डंड ॾेई असीं सस्तो, सुंदर ऐं मज़बूत मास्क जेको असीं बार बार धोई करे बि इस्तेमालु करे सघूं, पंहिंजे ई घरां काटन जो कपिड़ो खणी ठाहे सघूं था।